हमज़ा शहबाज़ गवर्नर पंजाब जे हल्फ खां इनकार ते ॿीहर हाई कोर्ट सां राब्तो करे वरितो आहे। हमज़ा शहबाज़ अता तारड़ जे ज़रिए आइनी दरख़्वास्त लाहौर हाई कोर्ट में दाख़िल कराए छॾी। दरख़्वास्त में गवर्नर पंजाब ऐं चीफ सेक्रेटरी खे धुर बणायो वियो आहे। हमज़ा शहबाज़ जो पंहिंजी दरख़्वास्त में चवणु आहे त 16 अप्रैल ते 197 वोट खणी क़ाइदे ऐवान चूंडियो वियो आहियां। कानून मूजिब गवर्नर खे हल्फ खणाइणो हूंदो आहे, पर गवर्नर हल्फ खणाइण खां इनकार कयो आहे। हमज़ा शहबाज़ जे हल्फ वठण जी दरख़्वास्त ते लाहौर हाई कोर्ट जे रजिस्ट्रार ऑफिस ॿीहर एतराज़ वारे छॾियो ऐं दरख़्वास्त में गवर्नर पंजाब खे धुर नथो बणाए सघिजे। रजिस्ट्रार ऑफिस इहो एतराज़ लॻायो आहे। हमज़ा शहबाज़ गवर्नर पंजाब जे हल्फ खां इनकार ते हल्फ वठण खां इनकार ते ॿीहर हाई कोर्ट सां राब्तो करे वरितो आहे। हमज़ा शहबाज़ अता तारड़ जे ज़रिए आइनी दरख़्वास्त लाहौर हाई कोर्ट में दाख़िल कराए छॾी। दरख़्वास्त में गवर्नर पंजाब ऐं चीफ सेक्रेटरी पंजाब खे धुर बणायो वियो आहे। हमज़ा शहबाज़ जो चवणु आहे त 16 अप्रैल ते 197 वोट खणी क़ाइदे ऐवान चूंडियो वियो आहियां। कानून मूजिब गवर्नर पंजाब खे हल्फ खणाइणो आहे, पर गवर्नर हल्फ खणाइण खां इनकार कयो आहे। हमज़ा शहबाज़ जे हल्फ वठण जी दरख़्वास्त ते लाहौर हाई कोर्ट जी रजिस्ट्रार ऑफिस एतराज़ वारे छॾियो। रजिस्ट्रार ऑफिस तरफ़ां इहो चयो वियो आहे त दरख़्वास्त में गवर्नर पंजाब खे धुर नथो बणाए सघिजे।